वो कल भी ॾिठो न ट्रोली ॿुधे अध में काफ़ी बंदि करे विया हुजे असां हिनखे कटे आया वो फ़क़ीर कई हा मां ॿुधो न आहे मां उनजे पोइ लॻा हलो हाणे हली वियो दमादम अॼु तारीख़ कहिड़ी आहे साईं? 26/7/2020 ॾींहुं आचर जो ज़ुलहज 4 तारीख़ आहे या 5 4 तारीख़ आहे। अॼु असां वटि फ़क़ीर ग़ुलाम असगर साईं ठरी मीरवाह खां आयो आहे। फ़क़ीर मोहम्मद पठान साईं जी ओताक ते हिते फ़क़ीर साईं यारा जमायत आहिनि पीर साईं पागारे जी। उन्हनि महिरबानी कई मूं ग़रीब ते मूंखे हुकुम ॾिनो त असां वटि पहुच। हीअ महफ़िल करे रहिया आहियूं मालिकनि करीमनि जो शान पढ़ूं था पिया। तसौफ़ जी महफ़िल आहे। मन में जो मिठा माउ पीउ उहो थां किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया मन में जो मिठा माउ पीउ उहो थां किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। ओ ॿार तुंहिंजी रहे ॿ मिठा मोब मिलण वारी ॿर तुंहिंजी रहे ॿ मिठा मोब मिलण वारी हुब हौल हुजे हरदम उहो हां किथां आणिया हुब हौल हुजे हरदम उहो हां किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। मन में जो मिठा माउ पीउ उहो थां किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। मिठा माउ पियो ॻाल्हायां जंहिं उहो ॼण त ॻाल्हायो तूं मिठा माउ पियो ॻाल्हायां जे उहो ॼण त ॻाल्हायो तूं मिठा माउ पियो ॻाल्हायां जंहिं उहो ॼण त ॻाल्हायो तूं मिठा माउ पियो ॻाल्हायां जे उहो ॼण त ॻाल्हायो तूं तूं मुंहुं में हुजी मिठड़ा उहो आऊं किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। मिठा माउ पियो ॻाल्हायां जे उहो ॼण त ॻाल्हायो तूं मिठा माउ पियो ॻाल्हायां जे उहो ॼण त ॻाल्हायो तूं मुंहुं में हुजी मिठड़ा उहो आऊं किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। मन में जो मिठा माउ पीउ उहो थां किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। उस आस जुदाई अची जा मुंहिंजे मथां आहे उस आस जुदाईअ जी जा मुंहिंजे मथां आहे छट छोरीअ बणिजी तूं सा छांव किथां आणिया सा छांव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया लबेड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणिया। मन में जो मिठा माउ पीउ
उहो थां किथां आणियां लबड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणियां सा सोच हुजे सारी सतार चवे सुध सा सोच हुजे सारी सतार चवे सुध सा तूं सूद मिली सोहणा सोडाऊं किथां आणियां तूं सूद मिली सोहणा सोडाऊं किथां आणियां लबड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणियां मन में जो मिठा मापी उहो थां किथां आणियां लबड़नि ते हुजई लालण उहो नाव किथां आणियां।